सिंध जे गवर्नर कामरान टिसूरी कराची जे तरक्याती मंसूबन लाइ 100 अरब रुपयनि जी ग्रांट ॾियण लाइ वज़ीर आज़म खे ख़त लिखी छॾियो। गवर्नर कामरान खान टिसूरी मेयर कराची पारां फराहम कयल मंसूबनि जी फ़हरिस्त बि वज़ीर आज़म ॾांहुं उमाणे छॾी आहे। कराची जी तरक्याती मंसूबनि लाइ ग्रांट अंतर आहे। वफ़ाक़ी हुकूमत शहर जी तरक्की लाइ किरदार अदा करे। ख़त जो इहो मतन आहे। कराची जा शहरी मसला हल करणु क़ौमी तरक्की लाइ ज़रूरी आहे। गवर्नर सिंध जो ख़त में इहो मौक़िफ़ आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन, अवां सां शेयर करे सिंध जे गवर्नर कामरान टिसूरी कराची जी तरक्याती मंसूबनि लाइ 100 अरब रुपयनि जी ग्रांट ॾियण लाइ वज़ीर आज़म खे ख़त लिखी छॾियो आहे। गवर्नर कामरान खान टिसूरी मेयर कराची पारां फराहम कयल मंसूबनि जी फ़हरिस्त बि वज़ीर आज़म ॾांहुं उमाणे छॾी आहे। कराची जी तरक्याती मंसूबनि लाइ ग्रांट अंतर आहे। वफ़ाक़ी हुकूमत शहर जी तरक्की लाइ किरदार अदा करे। ख़त में इहो मतन ॼाणायो वियो आहे। कराची जा शहरी मसला हल करणु क़ौमी तरक्की लाइ ज़रूरी आहे। गवर्नर सिंध जो ख़त में इहो मौक़िफ़ आहे।